रखंदड़ मीर अलिहार ख़ान टालपुर जे मक़बरे हिते मौजूदु आहियूं। हिते जेके आहिनि मीर अलिहार ख़ान टालपुर संदसि जेके साथी आहिनि जेके जंग दौरान शहीद थी विया, इन्हनि जी जेके मक़बरा आहिनि ही नए गाज जे जेका आहे किनारे ते ऐं ड्रिगबाला जेका शहर आहे इन जे पासे ते ई जेका मीर अलिहार ख़ान विरसो आहे पंहिंजे हक़ीक़त पंहिंजे असुलियत खां मिटिजी वञे पियो थो। आर्कियोलॉजी खातो बि लातालुक बणियल आहे ऐं सकाफ़त खातो बि इन खां जेका आहे लातालुक बणियल आहे। ऐं जेके हितां असांजे मक़ामी जेके रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी त इन्हनि जो चवणु आहे त वक़्तनि ब वक़्तु हीअ जेके आहिनि कमु कंदा आहिनि पर चूनो हणी अच्छो करे वरी ही जेके आहिनि सकाफ़त खाते वारा गाइब थी वञनि था। जेके तारीख़ी विरसा आहिनि मुकमल हींअर ज़बून हली शिकार आहिनि ऐं असां जेके पंहिंजे ईंदड़ नसुल खे ऐं पंहिंजे जेका तारीख़ आहे सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद मिलंदी ऐं सरकार खे घुरिजे त सकाफ़त खातो सिंध हुकूमत ऐं आर्कियोलॉजी खाते वारे घुरिजे त ऐं हिन जेका आहे टालपुरनि जे जेका आहिनि मीर अलिहार ख़ान टालपुर आहे संदसि साथी आहिनि, इन्हनि जे जेके मक़बरनि ते ध्यानु ॾे, इन्हनि जी जेका आहे बहाली जो कमु शुरू कराए। जी।